नाज़रीन, मीरपुर ख़ास में कोरोना वायरस जा 8 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरान टीवी जो रिपोर्टर हबीब लगारी। जी हबीब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, मीरपुर ख़ास में कोरोना के केसनि में ॾींहों ॾींहुं तेज़ी अची रही है। गुज़िरियल 24 कलाकनि में 131 ॼणनि जूं टेस्टूं कयूं हुयूं, जंहिंमां 38 ॼणनि खे कोरोना थियण जी तस्दीक थी आहे। अहिड़ी तरह मीरपुर ख़ास ज़िले में कोरोना मुतासिरनि जो अंग 558 थी वियो आहे। जॾहिं त मुसलसल SOP जी भञकड़ी ऐं SOP ते अमल न थियण सबबि कोरोना के केसनि में तेज़ी अची रही है। ज़मीनी हक़ीक़तूं इहो आहिनि, ॾिठो वञे मीरपुर ख़ास पुलिस तोड़े ज़िले इंतज़ामिया पारां SOP ते कंहिं बि क़िस्म जो अमल न करायो पियो वञे, जंहिं करे ही आलमी वबा वॾी तेज़ी सां शहर में पकिड़िजी आहे, जंहिं करे हितां जो सुञाण दुरियनि ऐं शहरनि में सख़्तु ख़ौफ़ ऐं गणती वारी सूरत हाल चायल आहे। सुञाण दुरियनि मुतालबो कयो आहे त जिन इलाइक़नि में कोरोना जा केस वधी रहिया आहिनि उन्हनि इलाइक़नि खे फौरी तौर सील करे ऐं शहर में लॉकडाउन खे सख़्तु कयो वञे, जीअं इन शहरनि खे आलमी वबा खां बचाए सघिजे। जी, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ हबीब जी महिरबानी।